उन्हनि जे पोयां वञण जो को फ़ाइदो न आहे मूंसां खान। छो? सिज लहण ते आहे, उन्हनि जो केतिरो पीछो कंदासीं? सिकंदर खान, जेको तूं असां सां पहर वयो आहीं, सब ख़बर आहे मूंखे, सब ख़बर आहे मूंखे। अचो पंहिंजी कार्रवाई पूरी कयो। मूंसां खान तव्हां दिलावर खान जी कावड़। तव्हांखे कीअं ख़बर पई त इहो कमु दिलावर जो आहे? ॻोठ में दाख़िल थियण सां नंढे वॾे माण्हू इहा ई पे ॻाल्हि कई त दिलावर खान जे माण्हुनि हला कई आहे। दिलावर जी तूं फिक्र न कर सिकंदर खान, उन्हीअ सां त मुंहुं ॾेई वठंदासीं। तूं पंहिंजी कानूनी कार्रवाई करे वठ। तव्हां इहो ॿुधायो त घणा ज़ख़्मी थिया ऐं घणा शहीद? सिकंदर खान, हाणे त तूं तंज़ करण बि सिखी पियो आहे, पर तूं मूसा खान जे वैर खे चङी तरह सुञाणे थो, चङी तरह सुञाणे थो त मूसा खान जो वेर कारीअर ते पेर आहे, कारीअर ते पेर। हाणे वधीक उन्हनि जे पोयां वञण बेकार आहे। हाँ वारिस खान अॻिते हलण मां को बि फ़ाइदो कोन्हे। पोइ हाणे छा सोचियो अथई? छा वरी छा? वारिस खान मां घणेई अदावत जो लिहाज़ कयुमि, पर हाणे अदावत खे मुंहुं टोड़ जवाब ॾींदुसि। हाकिम खान ॿाहिरि न थी भाउ जे साम्हूं बंदूकूं सिधियूं कंदे। बसि वारिस खान, हाणे बसि। हाणे सम्झण ऐं सम्झाइण जो वक़्तु वियो। वॾे नंढे जो बि लिहाज़ न कयईं ऐं गैरनि जी चुर्च में अची मुंहिंजी ज़ुबान ते बि एतबार न कयईं। पोइ भाउ छा जा रहियासीं, छा जा भाइर? इन खां सुठा तो गैर आहिनि, मूसा खान वारा, जिन्हनि मुंहिंजी ज़बान ते बि एतबार कयो ऐं मूंखे पनाह बि ॾिनो। ऐं अॼु जेकॾहिं मां मूसा खान वारनि जे हथ में न हुजां न, त मां ज़िंदह बि न हुजां। मुंहिंजे हिसे जी गोली कमाल खान पंहिंजे सीने ते खई आहे। उन जो हिसाब हाणे अदावत खे ॾियणो पवंदो। अॼु खां पोइ वारिस खान असां ॿई भाउर हिक ॿिए खे तोरे ॾिसंदासीं त कंहिं में केतिरो वज़न आहे, केतिरो वज़न। वडा बाबा, तू साबा हो आराम करो, आवे सन उधर पे। न बोलो न, जेकी मुझे हिक सॾ ते हलिया अचनि ऐं पंहिंजी जान जी परवाह न कंदे मुंहिंजे चवण ते पंहिंजो सिर दिरीअ ते रखी मैदान में लही पवनि। छा मां उन्हनि जो बीही कुझु घड़ी इंतजार बि न कयां? न मोलू न, मां एॾो लाग़र्ज़ बि न आहियां जो अहिड़नि जवाननि जो बीही इंतजार ई न कयां। ॾुख आहे दिलावर खान, ॾुख आहे। ॾुख इहो आहे त असांजे पहिरें वार मां मूसा खान वारा बची कीअं वया रुस्तम गौर जे वार मां। कमाल खान खे गोली अहिड़ी नाहे लॻी जो मौत जो मज़ो चखे आ। न रुस्तम खान न, उन रांदि जो मज़ो ई कहिड़ो जंहिं रांदि में पहिरें ई वार में अॻिलो रांदीगर बची वञे। पर पोइ बि वॾा, जेकॾहिं हिकु ॿ या टे चार केतिरा बि अचनि हा, दिल खे सुकून न मिले हा। मौत खां वधीक मौत जो खौफ हूंदो आहे, खौफ। अॼु खां पोइ कॾहिं बि मूसा खान वारा सुकून जी निंड न सुम्हंदा। हर वक्त हर पल हाणे उन्हनि खे इहो ई खौफ रहंदो त किथे दिलावर खान जा माण्हू त न पहुची विया।
पंहिंजी हवेलीअ खां ॿाहिरि निकिरंदे ॾह बार सोचींदा त किथे दिलावर खान जा माण्हू त न आहिनि। हाणे तूं ई ॿुधाए त मौत बहितर आहे या मौत जो ख़ौफ़? असांजे लाइ ॿियो हुकुम छा आहे दिलावर खान? ॿियो कम बि इहो ई करणो आहे, इहो ई जे मूसा खान वारनि खे ख़बर बि न पए ऐं हुननि जे पेरनि जे हेठां धरती निकिरी वञे। इन लाइ कुझु इंतज़ार करणो आहे ऐं पूरे वक़्त जो इंतज़ार करणो पवंदो। मां जोश में अची अनाड़ियुनि वारो कमु करणु नथो चाहियां। मां चाहियां थो त मुंहिंजे हिक ई वार सां हुननि जा ॾंद खटा थी वञनि ऐं वायूं मूसा खान जूं पताल थी वञनि। दिलावर खान, जॾहिं बि ऐं जिते बि सही वक़्त ऐं मौक़े ते असांखे इतलाह कंदा, असां उते पहुची वेंदासीं। पोइ हाणे असांखे इजाज़त। न रुस्तम खान, न बाबा, न हे अवेलो टाइम आहे। मां तव्हांजे आराम जो बंदोबस्त करे छॾियो आहे। तव्हां वञी आराम कयो ऐं तव्हांजे मथां चौकी मौलू ॾींदो। दिलावर खान, असांजो हिते रहणु ख़तरे खां ख़ाली न हूंदो। पुलिस कंहिं वक़्तु छापो हणी सघे थी। रुस्तम खान, पुलिस जो पेट भरणु मुंहिंजो कमु आहे। तव्हां वञी सुकून जी निंड कयो। मौलू, हुकुम करो वॾा बाबा। बाबा, रुस्तम सोहरा ऐं सभिनी खे वठी वञी चङी तरह मानी खाराए ऐं जॾहिं इहे आराम कनि त तुंहिंजो कमु आहे त हिननि जे मथां बि परो ॾे ऐं हा, का ग़फ़लत न थिए। वॾा बाबा हुकुम कर, तूं हुकुम कर। इहो सॼा कम मैं करे सां। बाबा हलो तुसां दर ते हलो। मुंहिंजे लाइ छा हुकुम आहे दादा? हा, हाणे तूं ॿुधाए कमु कीअं थियो? खैर तुझी मुझे अग भरो करे अचे आने सर देखायो होजे। अजी तोखे बि धरात जो पावन धरण में ढिकण खाइण जो कहिड़ो शौक़ आ? हाणे मां कुरान ज़ाल तो छा हलाड़ी छॾे अचां। छॾ जिंदो ओ तूं भला मूंखे हथड़ो दे त मां तोखे छॾे अचां। ओ ये जा छॾे अचां, शर्म ई कोन। चाची, मामे खे मारे थी, कुछ त ख्याल करे। मासी, घिटीअ में के मिरू न आहिनि वेठा ऐं न ई वरी का तूं नंढड़ी निंगरी आई जो घिटीअ में मुंहिंजे तोखे भउ थो थिए। ॻाल्हि त ॿुध, जेकॾहिं माणे मूंखे थोरो अॻिते छॾे ईंदी त लही त कान पवंदी। खैरां जे सिर ॾेखारियो हुजे। जे अॼु राति हली तोखे मां घर छॾे आयसि न त वरी सुभाणे अचे हिते धिका खाईंदीअ। तोखे मां रोज़ रोज़ कोन छॾे ईंदसि माई। हाणे थी सघई त इते ई मर। हा मासी, अॼु राति असां वटि टिकी पो। छा कयां, हिकिड़ो त छोकर बि घर में अकेलो आहे। उहो ॻोल्हींदो हिते अची पहुचंदो। पर ख़ैर ठीकु आहे, जेकॾहिं तव्हां वटि हिकिड़ी खट वांदी आहे न त मूंखे ॾियो, हिते रही थी पवां ऐं सुबुह जो ख़ैर सां नेरनि करे पोइ हली वेंदसि। हाणे इहे नेरनि करे निकिरंदी, असां जो तव्हांजे ढुक ते था गुज़ारो कयूं पिया। हीअ हाणे नेरनियूं कंदी। ख़ुदाए तरसी कर माई। ॻाल्हि त ॿुध, तुंहिंजी नेरनि ॿेरनि मूंखे कान थी खपे। हाणे महिरबानी करे मूंखे थोरो अॻु भरो करे अच, ऐं हली थी वञा, कान थी रहां। भाई चयो मां न त मूंखे लाचार कोन्हे त अध राति जो वता मां तोखे घिटनि में गेलींदी। ठहियो चाची, तूं बि खणी हाणे ज़िद छॾ, अॼो की राति खणी हिते ई गुज़ारे। चयमि न, जेकॾहिं खट अथव वधीक त मूंखे ॾियो, राति खणी गुज़ारियां थी। खट त कोन्हे, बाक़ी हेठि रिली विछाए ॾियूं ई था। कहरां जे सिर ॾेखार हुजे। माई हाणे हिते कहिड़ो अथई लाचार तोखे सुम्हण जो? पर जेकॾहिं सुम्हे थी न त हम जो बिस्तरो खट कान्हे का, हो अथई पधर, वञी उते लेटी पओ। पोइ त वाह थी वेंदी माई, लॻाई सराय दिलि खे। मुआ ये चिब न कज त वाछू न चीरे छॾी। ॻाल्हाए त थो माई, मां तोखे कहिड़ी कसु ॾिनी? आओ जेकी पंहिंजो बात बंदि कर त एड़ी हर किसी की याद कर दे। अलाए छा थी पाण खे सम्झे। घर बि असांजो, धक बि मुंहिंजे भाउ खे थी ओलारे। हा, इहे मां ॿाहनि वीणीअ खां कढी विझाए, हाणे निकिरे थी घर मां
जा मां तालो हणी आराम सां सुम्ही पवां पोइ तूं सॼी राति पई असांजे मथां चौकीदारी कर। माई ॻाल्हि तूं ॿुध, इन घिटी जी आउं वाक़िफ़ आहियां, पाणे पंहिंजे घर वञी सघां थी, पर ॻाल्हि ॿुध, अॼु खां पोइ जेकॾहिं तूं बि मुंहिंजे घर आई आहीं न त इहे गोॾा भञी छॾींदी सही, सम्झी हल छा थी पंहिंजे पाण खे। अदा तोखे बि हया न शर्म आहे, इहो पाली वारो कबूतर हिते वात ते वेहारियूं वेठो आहे, वते थोरो को नखरे बाज़नि सां ॻाल्हाए। जवान जमाने धीअर मुंहिंजूं घर में वेठियूं आहिनि, तूं नाज़ थो करे पियो ॿियनि ज़ाइफ़ुनि सां, असांखे त ॿुॾण जहिड़ो कयो थी, कुझु त हया शर्म कर, छो असांजे घर में मर्द को विधो थी। ख़बर ही नहीं पवंदी तो वॾे बाबे कहिड़ी मुसीबत में को फसायो उधर ते। मौलू ऐं चौकीदारी इहो खोड़ ही नहीं लगदा, अलाए कॾहिं मेरी जान छुटसी उधर ते। अदा तूं हिते? हाँ दी हाँ, मां त हिते घिटीअ में आहियां, पर तूं इन दर ते छो निकिती आहीं? भला कंहिंसां प्रोग्राम सेट थियल हुई छा? छा चई हो वरी त चओ, वरी चओ छा चई? अदी न वरी ॿुधा मूंखे छा चई? मूं चयो त हिन महिल कहिड़ो कमु हुई, किथां पई अची? ए ख़ैरां धूती ॾे वई हुअसि तो वारा पैसा उॻाइण लाइ, ॼाड़ी हणी थकी पियसि, हाणे पई वञा। मिलियो कुझु आसरो? हींअर मंझंदि टाक लॻी पई आहे, इहो वॾो अहवाल आहे, उहो शाम ॾींदी सही, हाणे महिरबानी करे मूंखे घर ताईं त छॾे अच। हाँ छो न तूं मुंहिंजे लाइ पैसा उगाड़ी ऐं मां तुंहिंजे लाइ कुझु बि न कयां। अचो गुलाम कादिर, 2 मिनट घड़ी खन कचहरी कर। न यार मोलू, मांखे देर पई थे, मां वञा थो, कम आहे मांखे। कौन बासी पीछे कढ मेरे पैसे तो पूरा न करी उधर ते। यार मोलू कावड़ छो तो करी, बिहा तो सां गॾु। गुलाम कादिर ॻाल्हि ॿुध, मेरे को इहो ॿुधा त इहा माई ते हाणे कीअं ठही? न मूंसां वरी किथे ठहियल आहे? हाणे ॻाल्हि ॿुध, कूड़ न मारे, ॾींहं ॾिठे दावत ते घिटी जी घुमंदे ऐं कीअं ठहंदी आहे? यार मोलू इतबार कर, मां कूड़ कोन थो ॻाल्हायां। कूड़ कोन या मरंदी न, पीछे कढ मेरे पैसे। हिन बेवकूफ़ जा पैसा फबाइण जो इहो ई मौक़ो आहे, इहे पैसा बि खाई वञासि ऐं ॿियो माल बि फबाए वञासि। ॿुधा कीअं सोचंदा पई उधर ते? सोचां थो त जे तोसां हक़ीक़त कयमि न त तूं वरी सभिनी खे ॿुधाईंदे। न मां कंहिंखो कोन ॿुधिसां, पर ॻाल्हि ॿुध, इहो मेरे को ॿुधा त इहा माई में न ठासी कीअं उधर ते? बाबा मोलू पैसनि सां अॼुकल्ह छा नथो मिले, रोकड़ हलाए पोइ ॾिस त तोसां कीअं थी पई प्यार जा पे चढ़ाए। खोले मायार गालू रे चारी नीत नाहिन आहिन हज़ार गालू, इन दिल जो छा ॿुधायां, इन दिल जो छा ॿुधायां, खोले मायार गालू रे चारी नीत नाहिन आहिन हज़ार गालू, इन दिल जो छा ॿुधायां।
गालू इन दिल जो छा बुधाया इन दिल जो छा बुधाया खोले मां यार गालू रे चारी छातो मोलू छातो कहता है तू वडे जो मेरा दुश्मन न मोलू मां तुझो दुश्मन कीअं थींदुसि? यार गुलाम कादिर यार दी जुदाई ॾाढी ॾुखी है जरा तय वाला यार मिलण घुमसी न तो तू मेरे को मारे सी उधर ते मरे सी न मोलू मुझो तोसां वाइदो आहे मां विच में असुल कोन ईंदुसि। ॻाल्हि ॿुध भला ही माई दी आई मेरी यारी रखवेसी न उधर ते न मोलू न मां इहो कमु न कंदुसि। न करेसी तो कटे मैंने पैसे मारे ने उधर ते मोलू जे इहो कमु मां कराए ॼाए त पोइ मुंहिंजा पैसा माफ़ करे छॾींदे? हाँ सुबह अधु पैसे इन अधु पैसनि जे करे पोइ मां पंहिंजी संगत छो वञां? यार गुलाम कादिर रांझे हीर दले तख्त छोड़े हा पीछे मैं ही महबूब दले ते को पैसे कौन छोड़े सा हुन मेरी दोस्ती करवा तो मैं गाना गाया उधर ते बाबा साईं मां बिल्कुल सही आहियां तव्हां मूंखे छॾियो तव्हां वञी पाण में इहा सलाह कयो त दिलावर खान खे इन हमले जो मुंहुं तोड़ जवाब कीअं ॾियणो आहे। इहो फ़ैसिलो हाणे हाकिम खान कंदो छो त असां हाकिम खान जे सिर जे करे मजबूर आहियूं। इन वार जो जवाब ॾिबो सभ खां पहिरियों पंहिंजे हमराहनि खे ॻोठ जे चारई तरफ़ फेराए छॾियो जीअं वरी दिलावर खान खे अहिड़ो मौक़ो न मिले। इहा असांजी सुस्ती है जो दिलावर खान असांजे घर में घिरी वार करे चुको है पर बार बार अहिड़ो मौक़ो दिलावर खान खे न मिलंदो। जे हाणे तुंहिंजी इजाज़त हुजे त पोइ असां दिलावर खान जे घर में घिरी उन ते वार कयूं। मूंसां गॾु तव्हांजी हमराहनि सां गॾु मां पाण बि हूंदुसि। इहा सलाह पोइ कयूं था पहिरियां हमराहनि खे ॿाहिरि रवानो कयो किथे असांजी सुस्ती मां वरी दिलावर खान फ़ाइदो न वठे। शबीर जी रस हुकुम कयो। हकीम जी बादशाह बाबा हाणे तव्हां ईअं कयो जे हमराहनि खे ॿिनि टोलनि में तयारु कयो। हकीम अधु हमराह तूं पाण सां गॾु कर ऐं अधु हमराह शबीर खे ॾे। ॻोठ जे चइनी पासनि खां फैलिजी वञूं। ॿाहिरियों माण्हू त छा जेकॾहिं पखी बि अंदरि दाख़िल थियो त पोइ तव्हां ॿिन्ही जो ख़ैर नाहे तव्हां ॿिन्ही जो ख़ैर। बेफ़िक्र थी वई रस पखी त छा पर कंहिंजे तांबड़े खे बि ॻोठ में अंदरि अचण जी इजाज़त न हूंदी। हलो हकीम अच बादशाह। मूंसां खां हाणे तव्हां इहो सोचियो ई न त को साम्हूं वारो दुश्मन मुंहिंजो भाउ आहे। कमाल खान ते हमलो थियण खां पोइ मूं पंहिंजो रिश्तो भाउ वारो ख़तम करे छॾियो ऐं हाणे जीअं तव्हां हुकुम कंदो तीअं ई थींदो। कुझु बि कयो कुझु बि सोचो सुभाणे जे सिज में दिलावर खान खे मुंहुं टोड़ जवाब ॾियणो आहे ऐं ॿुधाइणो आहे दिलावर खान खे त मूसा खान जो वेर कारीअ ते पेर आहे कारीअ ते पेर। मूसा खान दिलावर खान सभु चूंड माण्हू मैदान में लाथा आहिनि उहे मारींदा या मरंदा पर पोइ ते पेर कोन हटाईंदा। उन्हनि मां विढ़ण वारा ॿ माण्हू आहिनि सिर्फ़ ॿ हिकु रुस्तम ॿियो सोहराब। बाक़ी जेकॾहिं थोरी बि बाज़ार गरम थी त सोढो वञी घर लिकी वेही रहंदो पर उनखे उते बि लिकण जी जॻह न मिलंदी। छो न पुलिस मथां ज़ोर वधायूं त जीअं हू दिलावर खान खे गिरफ़्तार कनि ऐं पोइ असां पोयां सोढे ऐं सोहराब मथां ज़ोर वधायूं ऐं पोइ रुस्तम पाण ई मैदान छॾे हलियो वेंदो। वारिस खान डीएसपी जे मथां केतिरो बि ज़ोर छो न लॻायो केतिरो बि ज़ोर छो न लॻायो
पर हू दिलावर खान खे गिरफ्तार कोन कंदो। जेकर अदा खे गिरफ्तार नथा कनि त पोइ सोहराब सोडे ऐं रुस्तम जी ताक़त कोन घटिबी। हाकिम खान चवंदा आहिनि त लोह खे कटण लाइ लोह जी ज़रूरत पवंदी आहे। इन्हीअ करे राकास खे छॾाइण जो बंदोबस्तु कयूं था। इन खां पोइ जे छोरो मज्जू थो हथ अची वञे त उन्ही जे मथे ते हथ था फेरायो। छोरो चोट ते चढ़ी विढ़ंदो। पोइ मुजीब खे छॾाइण जी कोशिश कयो, बाक़ी मज्जू ॾे नियापो मोकिलियूं था। ऐं जेकर अचे थो त पोइ छोरे में वाकई जोहर आहिनि। हेॾा मुंहुं वारो हमरा हकीम ऐं छोरो शबीर चोट ते चढ़ी विढ़ंदा। जॾहिं असां अहिड़ा ई हमरा हथ कंदासीं वारिस खान त दिलावर खान खे मुंहुं तोड़ जवाब ॾेई सघंदासीं। पोइ मुंहिंजी बि सलाह इहा ई आहे, जल्दबाज़ी न कयो। पहिरियां उन्हनि हमराहनि खे असां पंहिंजे ई बचा लाइ रखूं। मुजीब खे छॾायूं, मज्जू खे घुराए पंहिंजी पूरी ताक़त सां अदा मथां असां ईअं हमिलो कयूं जीअं असां मथां हुन हमिलो कयो। हा मूसा खान, हाकिम खान सही पे चवे। जेकॾहिं असांखे पलांद करणो आहे त पोइ पूरी ताक़त सां हलणो पवंदो। जेकॾहिं ईअं ई जोश में निकिरी पियासीं न त पोइ शिकस्त खाई पाण मथां माण्हू खिलाए ईअं ई वापसि मोटणो पवंदो। त पोइ वारिस खान सुबुह साईं तव्हां शहर निकिरी वञो। हेॾा मां सिकंदर खे फोन करे छॾींदुसि। केतिरो बि सिकंदर वागू वारो वात छो न खोले, उन जो वात बंदि करे राकास खे पाण सां गॾु वठी अचिजो। बाक़ी मज्जूअ खे हथु करण लाइ मां सुबुह जो शबीर खे मोकिले छॾींदुसि। देर न कयो, हाणे मूंखे तेसीं ताईं सुकून न मिलंदो जेसि ताईं दिलावर खान खे न ॿुधाईंदुसि त मूसा खान जो वेर कारी हर ते पेर आहे। कारी हर ते पेर।